SPSS रिसर्च एकेडमी तरफां तव्हां सभिनी खे आउं भलीकार चवां थो। अॼु हिन वीडियो में आउं डिस्कस कंदुसि त अनएंगेज या केयरलेस रिस्पॉन्स छा हूंदा आहिनि ऐं उनखे कीअं जेको आहे ज़ाहिर कजे। हिन वीडियो में थियोरिटिकली ऐं प्रैक्टिकली इहो सॼो कमु मां तव्हांखे करे ॾेखारींदुसि। मुंहिंजो नालो आहे डॉक्टर रहीम सुमरो ऐं मां शागिर्दी यूनिवर्सिटी सां तालुक़ रखां थो। दोस्तों, जॾहिं बि असां डेटा कलेक्ट कंदा आहियूं पंहिंजी रिसर्च लाइ त अक्सर उन में इहो थींदो आहे त असां हिकिड़ो क्वेश्चन डिज़ाइन कंदा आहियूं। जॾहिं असां क्वेश्चन डिज़ाइन कंदा आहियूं त असां उहो पंहिंजे रिस्पोंडेंट खे ॾींदा आहियूं ऐं इन हवाले खां हीउ बि हिकिड़ो इमेज आहे जेको तव्हांजे साम्हूं जो क्वेश्चनर जो आहे, जंहिंमें हीअ 3 कंस्ट्रक्ट आहिनि ऐं हर कंस्ट्रक्ट में मुख़्तलिफ़ जेके आइटम्स आहिनि। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त जॾहिं तव्हां कंहिं रिस्पॉन्सिस खे ॾींदा हो रिस्पोंडेंट खे त हुनजो रिस्पॉन्स हिन तरीक़े सां हूंदो आहे, यानी जेके बि तव्हांजा आइटम हर आइटम में हुनजी जेको आहे हिकिड़ी क़िस्म जो जेको आहे उहो सिलेक्शन हूंदी आहे, या त एग्री हूंदो सभु एग्री हूंदा या वरी स्ट्रॉन्गली डिसएग्री त सभु स्ट्रॉन्गली डिसएग्री हूंदा। हिन खे असां चवंदा आहियूं कंस्टेंटली गिविंग द सेम रिस्पॉन्स, मुस्तक़िल तौर ते साॻियो रिस्पॉन्स जेकी तव्हांखे मिले सभिनी आइटम्स जो, त असां इन खे चवंदा आहियूं unengaged response or careless response। तव्हां ॿिए लफ़्ज़नि में थी सघो था त सेम रिस्पॉन्स, साॻियो रिस्पॉन्स हर हिकु सवाल जे लाइ। हाणे जॾहिं तव्हांखे इहो सवाल अहिड़ी क़िस्म जो रिस्पॉन्स मिले थो त इहो रिस्पॉन्स जेको आहे अक्सर औकात अॻिते हली जेकॾहिं इन जो तइदाद वधीक आहे, मिसाल 30% आहे 40% आहे, त इहो तमामु वॾो सीरियस थ्रेट क्रिएट करे सघे थो वैलिडिटी ऑफ योर रिज़ल्ट्स। जेके तव्हांखे रिज़ल्ट्स मिलंदा उन जी वैलिडिटी जे लाइ ते जे मथां हिकिड़ो वॾो सवाली निशान हूंदो त अहिड़ी क़िस्म जी डेटा। इन क़िस्म जी डेटा खे जो लोकेट कीअं कजे, इन हवाले खां बि हिन डेटा में इन तौर ते आउं डिस्कस कंदुमि हिन वीडियो में। हिकिड़ो ॿियो इमेज बि तव्हांजे साम्हूं आहे SPSS जो। हिन में बि तव्हां ॾिसो था त केरु जेको आहे अनएंगेज रिस्पॉन्स आहिनि, सॼी जो हिन में रिस्पोंडेंट में सभु 5 आहिनि, हिन में सभु 1 4 3 इन तरीक़े सां तव्हांखे रिस्पॉन्स मिलंदा। इन सभिनी खे असां अनएंगेज रिस्पॉन्स चऊं था। हिन खां पोइ हाणे unengaged response के जो कीअं डिफाइन कजे, the when someone is taking your survey but is not paying attention। हाणे को चाहे सर्वे त करे रहियो आहे पर उन में को अटेंशन ध्यान सां हू जेको आहे कोन थो करे। प्यारे दोस्तों, उन खां पोइ अचूं था त उनखे आइडेंटिफाई कीअं कजे। उन लाइ तमामु सिंपल तरीक़ो आहे, तव्हां डेटा जेका पंहिंजी SPSS में आहे उन डेटा खे तव्हां कॉपी कयो सॼी डेटा खे, ऐं तव्हां एक्सेल में अची करे हिते तव्हां जेको आहे उहो डेटा खे पेस्ट कयो। डेटा पेस्ट करण खां पोइ जेको आहे तव्हांजी स्टैंडर्ड डेविएशन ॻोल्हियो। हाणे स्टैंडर्ड डेविएशन छो ॻोल्हिजे इहो नेक्स्ट स्लाइड में मां तव्हांखे ॿुधायां थो। स्टैंडर्ड डेविएशन छो ॻोल्हिजे, मीन मोड मीडियन बि थी सघे थो। हाणे स्टैंडर्ड डेविएशन ॻोल्हण जे लाइ हिते तव्हां फार्मूलो लिखंदव इक्वल साइन स्टैंडर्ड डेविएशन पी वैल्यू ऐं ब्रैकेट स्टार ब्रैकेट ओवर। जॾहिं इहो फार्मूलो तव्हां लिखंदव त उन खां पोइ तव्हांखे हिते कुझु वैल्यूज़ मिलंदा, ऐं जब ज़ाहिर थी जेकॾहिं तव्हांखे कोई 0 वैल्यू मिले थो त इन जो मक़सदु आहे त इन मक़सदु इहो आहे त इन में कंहिं बि क़िस्म जी का बि वेरिएबिलिटी न आहे। इन जो मक़सदु इहो आहे त इहो जेको रिस्पोंडेंट आहे इन में असांखे साॻई जेको आहे रिस्पॉन्स मिलनि। हाणे जी अॻ में ॻाल्हि थी त स्टैंडर्ड डेविएशन छो कैलकुलेट कयूं, मीन मोड मीडियन बि त करे सघूं था। इन हवाले खां रीज़न जो इहो आहे त स्टैंडर्ड डेविएशन मैयर स्प्रेड ऑफ द डेटा डिस्ट्रीब्यूशन। हाणे स्टैंडर्ड डेविएशन जेको आहे उहो डेटा केतिरी फैलियल आहे, केतिरी पकड़ियल आहे, उनखे जेके मैयर करण लाइ असां स्टैंडर्ड डेविएशन जेको आहे उहो कैलकुलेट कंदा आहियूं। ॿियो जेको आहे त द मोर स्प्रेड और अ डेटा डिस्ट्रीब्यूशन इज द ग्रेटर इज स्टैंडर्ड डेविएशन। जेतिरी तव्हांजी डेटा स्प्रेड थियल हूंदी, पकड़ियल हूंदी, ओतिरी ई इन स्टैंडर्ड डेविएशन वधीक हूंदी। ऐं आख़िर में जेको आहे इहो आहे त स्टैंडर्ड डेविएशन स्पेशल फॉर्म ऑफ द एवरेज डेविएशन फ्रॉम द मीन। यानी स्टैंडर्ड डेविएशन मक़सदु इहो आहे त केतिरा तव्हांजा वैल्यूज़ रिस्पॉन्सिस उहे तव्हांजे मीन खां परे आहिनि। जेतिरो मीन खां परे हूंदा वैल्यूज़, ओतिरो इन स्टैंडर्ड डेविएशन जी वैल्यू घणी हूंदी, ऐं जेतिरो घटि हूंदा ओतिरी घटि हूंदी। जेकॾहिं उहे सभु वैल्यूज़ जेके आहिनि स्टैंडर्ड डेविएशन जे मीन जे मथां आहिनि, इट मीन्स त हिते स्टैंडर्ड डेविएशन 0 आहे। तंहिंखां पोइ असां ॾिसंदा आहियूं त हीउ हिकिड़ो इमेज आहे जेको तव्हांजे साम्हूं। हिन में असांखे डेटा A, डेटा B ऐं डेटा C टई मिली रहियूं आहिनि। हाणे हिते थो चए त a standard deviation is close to 0 indicate the data point tend to be close to mean। यानी त जेकॾहिं 0 स्टैंडर्ड डेविएशन आहे, इन जो मक़सदु इहो आहे त जेके डेटा पॉइंट्स आहिनि उहे एक्ज़ैक्टली तव्हांजे मीन जे मथां आहिनि। हाणे हिन में मीन लाइन रेड लाइन, जेका रेड लाइन आहे इहा मीन थी ज़ाहिर करे। हिन डेटा पॉइंट डेटा ए में तव्हां ॾिसो त मीन असांजो 15.5 आहे, त असांजो एक्ज़ैक्टली लाइन 15.5 ते आहे। स्टैंडर्ड डेविएशन 3.33 आहे।
त हाणे तव्हां ॾिसो त जेके इहे नंढा नंढा बॉल्स आहिनि येलो बॉल, इहे ॾिसो केतिरो मीन खां परे आहे। जेतिरो मीन खां इहे परे हूंदा ओतिरी जेका स्प्रेड आहे वेरिएबिलिटी डेटा में वधीक हूंदी, इन स्टैंडर्ड डेविएशन ओतिरी वधीक हूंदी। हिते तव्हां 3.33 स्टैंडर्ड डेविएशन आहे। अचो त डेटा बी में ॾिसूं, मीन असांजो ही आहे। हाणे इन स्टैंडर्ड डेविएशन आहे 0.92, ही मीन आहे। तव्हां इन स्टैंडर्ड डेविएशन जी वैल्यू मां तव्हां सम्झी सघो था त जेके डेटा पॉइंट्स आहिनि उहो तमामु घणो वेझा आहिनि तव्हांजे मीन जे। ऐं तंहिंखां पोइ डेटा सी में बि तव्हां ॾिसंदव त मीन जेको आहे 15.5 साॻियो ई मीन आहे, पर हिते स्टैंडर्ड डेविएशन तमामु घणी आहे, 4.57। त हाणे ही जेका वैल्यू आहे स्टैंडर्ड डेविएशन जो, इहो इन खां वधीक आहे। त इन हवाले खां ही असांजो मीन आहे ऐं तव्हां ॾिसी सघो था केतिरो डेटा पॉइंट्स इन मीन खां परे आहिनि। ऐं इन मक़सदु इहो जेतिरी डेटा पॉइंट्स मीन खां परे हूंदियूं, हिन केस में आहे, ओतिरी हिन जी स्टैंडर्ड डेविएशन वधीक हूंदी, ऐं जेतिरी हिन जी स्टैंडर्ड डेविएशन घटि हूंदी एतिरो ई जेका डेटा पॉइंट्स आहिनि पंहिंजी मीन जे वेझो हूंदा। त इहो हिकिड़ो नंढो कॉन्सेप्ट हो जेको तव्हां उन ते कयो सम्झी वेंदो स्टैंडर्ड डेविएशन छा हूंदी आहे। तंहिंखां पोइ असां हिन एक्सेल शीट में असां ॾिसंदासीं त जिते जिते असांजो हीउ 1.21 आहे, इन मक़सदु आहे हिते असां स्टैंडर्ड डेविएशन 0 न आहे, 0 खां मथे आहे। इन मक़सदु आहे कोई न कोई ज़रूरु वेरिएबिलिटी हिन में आहे। ॾिसां तव्हां ॾिसंदो 5 4 5 3 1, हाणे हिन में वेरिएबिलिटी आहे डेटा में, पर जॾहिं तव्हां हिन में 0 में था ॾिसो स्टैंडर्ड डेविएशन जो वैल्यू 0 आहे, जिते तव्हांखे नज़र ईंदो जेके बि डेटा पॉइंट उहे साॻियूं आहिनि, यानी जेके बि डेटा पॉइंट्स आहिनि जो मीन बि 4 आहे, स्टैंडर्ड डेविएशन बि 4 आहे, यानी जेके बि आहिनि वैल्यू सभु जेको आहे मीन जे मथां आहिनि, क्लोज़ न पर मीन जे एक्ज़ैक्टली मीन जे मथां ई आहिनि। इन करे इन स्टैंडर्ड डेविएशन 0 आहे। हिन में तव्हांखे स्टैंडर्ड डेविएशन 0 मिली, सभु 5 5 आहिनि, ऐं हिते बि स्टैंडर्ड डेविएशन तव्हांखे 0 मिलनि, ऐं सभु आहिनि। हाणे जॾहिं अहिड़ी क़िस्म जी सूरत हाल तव्हांखे मिले त हाणे इन सूरत हाल खे कीअं डील कजे ऐं उन जेकी तव्हांजी अनएंगेज्ड रिस्पॉन्स आहे उनखे कीअं आइडेंटिफाई कजे। हलो त थोरो प्रैक्टिकल करे वठूं त जीअं उन मां सम्झी सघंदासीं त इहो असां इनखे अनएंगेज्ड रिस्पॉन्स खे कीअं आइडेंटिफाई करे सघूं। SPSS जी स्क्रीन ते अची चुका आहियूं। हाणे तव्हां हिते ॾिसी सघो था त तव्हांजे साम्हूं जी वेरिएबल आहिनि ऐं ही इन जा रिस्पॉन्सिस आहिनि। हाणे हिन में तव्हां जेको आहे सो असांजे डेटा खे कॉपी कंदासीं, इन डेटा खे पोइ खणी करे एक्सेल में असां पेस्ट करे असां हुनजो ॻोल्हींदासीं थ्रू फार्मूला जे त असां इन में किथे किथे कहिड़ी कहिड़ी लाइन में अनएंगेज्ड रिस्पॉन्स आहे। हिकिड़ो तरीक़ो थी वियो फार्मूला जे ज़रिए, हिकिड़ो तरीक़ो आहे आई बॉलिंग, यानी तव्हां पंहिंजी अखि जी मदद सां ॾिसी सघो, ॾिसो त किथे किथे जेको आहे डेटा अनएंगेज्ड रिस्पॉन्स आहे। हाणे इहो तव्हां काफ़ी आसान हूंदो जॾहिं तव्हांजी डेटा थोरी हूंदी आहे, पर जिते तव्हांजी डेटा तमामु घणी हूंदी, मिसाल हिन डेटा सेट में तक़रीबन 150 तव्हांजा रिस्पॉन्सिस आहिनि, त हाणे इन में तमामु घणी डेटा आहे, इन में ॾाढो ॾुखियो समटाइम कुझु ॾाढो ॾुखियो थी वेंदो आहे त तव्हां इनखे डेटा पंहिंजे अखि जे ॾिसी सघो। मिसाल हिकिड़ो असांखे रिस्पॉन्स हिते मिले थो 3 में, जिते असांजो अनएंगेज्ड रिस्पॉन्स जंहिंमें सभिनी 4 आहिनि, पर जेके हेठि में ईंदासीं ॾाढो ॾुखियो थी वेंदो ऐं काफ़ी टाइम लॻंदो हिन में तव्हांखे ॻोल्हण में। त हाणे टाइम जी बचत लाइ, तकलीफ़ खां बचण जे लाइ तव्हां छा कयो, हिकिड़ो फार्मूला इस्तेमालु कयो। फार्मूला इस्तेमालु वरी उहो साॻियो ई करे त कॉपी कयो हिन डेटा खे, ऐं पोइ तव्हां हिन डेटा खे खणी ईंदो तव्हांजे एक्सेल में। एक्सेल में तव्हां पुॻासीं त हिते मां अॻु में ई डेटा उहा कॉपी करे पेस्ट करे रखी छॾी हुई, उहा साॻी डेटा तव्हांजे लाइ आहे। हाणे हिन में असां छा कंदासीं, सिंपल प्रोसेस कंदासीं त अनएंगेज्ड रिस्पॉन्सिस खे ज़ाहिर करण जे लाइ त उनखे सभ खां पहिरियों कॉलम खे टी में हिन में वञी करे कॉलम खे सिलेक्ट कयो, ऐं उन खां पोइ इक्वल साइन प्रेस करे ऐं स्टैंडर्ड जीअं लिखंदव, स्टैंडर्ड त तव्हांखे हिते तव्हांखे मिली वेंदो स्टैंडर्ड डेविएशन डॉट पी वैल्यू। जॾहिं तव्हां डबल क्लिक कयो त तव्हांखे इहो फार्मूला अप्लाई थी वेंदो। हाणे तव्हांखां घुरे थो रेंज ॾियण लाइ तव्हां हिन सॼी लाइन खे सिलेक्ट कयो, हिकिड़े कॉलम खे, ऐं हाणे तव्हांखे इहा रेंज मिली वई। हाणे उन खां पोइ जेको हिते ब्रैकेट आहे, ब्रैकेट खे ओवर कयो, ऐं उन खां पोइ इंटर बटन खे प्रेस कंदो त हिते असांजी वैल्यू अची वई। हाणे हिते असांजो वैल्यू अची वियो, ऐं उन खां पोइ हिते तव्हां छा कयो, हिन वैल्यू खे सिलेक्ट करे ऐं तव्हां हेठि ड्रैग करे खणी वञो जेसि ताईं तव्हांजा वैल्यूज़ आहिनि। असांजा 150 आहिनि, इन करे असां हिनखे हिते के छॾे ॾिनोसीं त असांखे ख़बर पइजी वई त असांजी वैल्यूज़ किथे किथे आहिनि। हाणे तव्हां ॾिसो था त पहिरियां जेके असांजा आहिनि सभिनी में असांजी 0 0 आहिनि। इहो मक़सदु इहो आहे जिते जिते 0 0 आहिनि उते असांजो जेको अनएंगेज्ड रिस्पॉन्स आहे, ऐं उन मक़सदु इहो आहे कि स्टैंडर्ड डेविएशन जेका उहा 0 आहे, ऐं जेके बि वैल्यूज़ आहिनि उहे पंहिंजे पंहिंजे मीन जे मथां आहिनि, तंहिंजे करे इन जी स्टैंडर्ड डेविएशन 0 आहे। ऐं हिते तव्हां ॾिसो सघो था त हीअ जेकी कॉलम आहिनि 0.977, त इहे तमामु वेझो आहिनि मीन जे, पर एक्ज़ैक्टली मीन जे मथां न आहिनि।
पर हिते तव्हां ॾिसंदासीं त हीअ डेटा जेका 1 आहे इहा काफ़ी मीन खां परे आहे। उन खां पोइ वरी आख़िर में असां वञूं था तव्हांजी उहा 1 जेका 1.71 इहा हाणे इहा एतिरी ई जेका मीन खां परे आहे। त हाणे हिन मां असांखे ख़बर पइजी वई हिन टेक्निक मां त तव्हांजी डेटा सेट में केतिरा अनएंगेज रिस्पॉन्स आहिनि, उहे कहिड़ा कहिड़ा आहिनि, उहे केतिरा बि ऐं कहिड़ा कहिड़ा उहे असांजे साम्हूं अची चुका आहिनि। हीअ असांजा अनएंगेज रिस्पॉन्सिस आहिनि। हाणे इन जो सॉल्यूशन छा आहे? सॉल्यूशन हिन जो इहो ई आहे सिंपल, हिन खे सिलेक्ट करे ऐं हिन खे जेको आहे सो राइट क्लिक करे ऐं वञी करे इनखे डिलीट करे छॾियो, बिकॉज़ इहे अॻिते कंहिं कम जा न आहिनि। जीरो आहे, जीरो जो मक़सदु पोइ यानी इन जो को इम्पैक्ट तव्हांजी डेटा बहितर आहे त हिन सभी रिसोर्सिस खे तव्हां पंहिंजे फर्दर डेटा एनालिसिस में शामिल न कयो, न त इहा जेका रिज़ल्ट्स आहिनि जेके हीअ अनएंगेज रिस्पॉन्स आहिनि अॻिते हली करे तव्हांजी डेटा जे लाइ सीरियस थ्रेट थी सघनि था। पहिरियों दोस्तों हीअ हो नंढो प्रैक्टिकल जेको तव्हांजे साम्हूं आउं परफॉर्म कयो ऐं जी नज़रिए सां असां अनएंगेज रिस्पॉन्सिस खे ज़ाहिर कयोसीं ऐं उमेद कयां थो तव्हांखे हीअ डेटा जेका वीडियो आहे ॾाढी पसंदि आई हूंदी। जेकॾहिं पसंदि आई आहे त महिरबानी करे हिन चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, त जीअं वधि खां इनखे तव्हां शेयर कयो पंहिंजी जेको आहे सोशल ग्रुप ते, त जीअं वधि खां वधि फ़ाइदो जेको आहे उहो पुॼी सघे मुख़्तलिफ़ माण्हुनि जा। तव्हांजी तमामु वॾी महिरबानी।